मुझे पीर सई सरदार जो डाडो सैयद शाह मर्दा शाह जैसे जमात कोट धणी चवंदी आ उन जे ज़माने में दरगाह मुबारक ते पाण वेठा हन। हिकिड़ो जैसलमेर जो थर जो फ़कीर आ दरगाह ते रवानो थियो आ। रस्ते सां हलंदो हलंदो अचे थो थर जे मुल्क मां थर मां वारीअ मां थर में हिकिड़ी दुहरी सोन जी अलाए कंहिंजी किरी पई आ दग ते पई आ। फ़कीर चयो भेणा सोन अलाह ॼारियो आ 5-8 तोलनि जी दोहरी आ खणा। पर फ़कीर हो तहज्जुद गुज़ार आबिद ज़ाहिद दिल में चई त पराई दोहरी न खणबी। शरीयत जो मसइलो पुछा मुर्शिद खां त झंग में लधल शइ खणजे या न। जे पीर साईं चयो त खणजे त खणंदुसि जे चयई त न खणजे त कोन खणंदुसि। हाणे खणा कोन थो पर पुठियां को ॿियो जो खणी वञे त भला हिनखे निशान करे वञा। हिकिड़ो वॾो सुकल छेड़ो पियो हो उहो छेड़ो मथां ॾेई वारी वराए लिकाए दरगाह ते आयो। 3-4 ॾींहं रही पीर साईं कोट धणी खे चई साईं हिकिड़ो मसइलो त ॿुधायो। फ़कीर कहिड़ो मसइलो आ? साईं झंग में का सोन जहिड़ी शइ हुजे दोहरीअ जहिड़ी मालिक बि कोन हुजे लभी पवे उहा भला इजाज़त आ खणजे या न। पीर साईं कोट धणी खिली चवनि था अब्बा पराई शइ खणणु त जाइज़ कान्हे का पर पराई शइ जे मथां छेड़ो ॼण बि जाइज़ कोन्हे को। भेज पागारा छा फरमायो? पराई शइ खणणु त जाइज़ नाहे पर पराई शइ जे मथां अब्बा छेड़ो ॼण बि जाइज़ कोन्हे। मथां मालिक ॻोल्हींदो मोटे उनखे लभंदी कान किथे पई आहे तंहिंजे करे पराई शइ खणबी बि कान पर लिकाइबी बि कान। अरे काथे जैसलमेर आहे काथे दरगाह शरीफ आहे मुहम्मद करीम जे ग़ुलामनि खे बि ख़बर आहे त रसूलुल्लाह खे बि ख़बर आहे त अॼु हाजी ग़ुलाम हुसैन जे जलसे में केरु आया।